अॻूणे वज़ीर-आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। पीटीआई बानीअ खे आजिज़ी सिखी अल्लाह खां माफ़ी वठणु घुर्जे। पीटीआई बानी चवंदो हुयो त नवाज़ शरीफ़ खे ॻिचीअ में रसो विझी वज़ीर-आज़म हाउस मां ॿाहिरि कढंदो। अडियाला जेल में वेठल शख़्स ॿुधाए त केपी लाइ छा कयो वियो आहे। 1 अरब वण हाउसिंग स्कीम ऐं ॿियूं स्कीमूं किथे आहिनि, खेनि कमु करणु ॾिनो वञे हा त मुल्की हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि हा। कॾहिं 2.5 त कॾहिं वरी 3 सालनि खां पोइ खेनि पारिक कयो वियो हुयो। 4 क़दम अॻिते वधण खां पोइ 8 क़दम पोइ ते हलाए वेंदा आहिनि। 75 सालनि खां पोइ बि माण्हुनि जो वॾो अंग पंहिंजे घरनि खां वांझल आहे। मुल्की नाणो पंहिंजे माण्हुनि ते ई ख़र्च कयो वेंदो। उमरकोट वाक़े में मुलविस माण्हुनि खे सज़ा जो फ़ैसिलो अदालत कंदी। जेकॾहिं को इदारो मुलविस हूंदो त सिंध सरकार कार्रवाई कंदी। सिंध सरकार दॿा खे नज़रअंदाज कंदे केस जी पूराई कई। वाक़े खे मुकमल तौर ते शफ़ाफ़ जांच कई वई आहे। आईन तब्दील करण खां सवाइ NFC एवार्ड मां कटौती मुमकिन नाहे। कराची खे बिजली मिले या न मिले, इस्लामाबाद वारनि खे का बि ॻणती नाहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। सुप्रीम कोर्ट तरफ़ां आर्टिकल 63A जी तशरीह बाबति ॿुधणी कंदड़ बेंच ते एतिराज़ रद्द। तहरीक इंसाफ़ जे वकील खे धमकियूं ॾियण ते अदालत मां निकाली। बैरिस्टर अली ज़फ़र जी पीटीआई बानीअ सां मुलाक़ात कराइण जो हुकुम। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पंहिंजी बेइज़ती कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हू पाकिस्तान टोड़ींदड़ न पर ठाहींदड़नि मां आहिनि। छा माज़ी में सीनियरिटीअ जे बुनियाद ते बेंच क़ाइमु थींदी रही आहे? जजनि सां बदइख़लाक़ीअ जूं ॻाल्हियूं हाणे आम थी वियूं आहिनि। छा इदारनि खे अहिड़े नमूने धमकियूं ॾेई हलायो वेंदो? संदसि ॾोह आहे त हमेशह बर्दाश्त जो मुज़ाहिरो कयो वञे। जजनि जी चूंड पाण नथी करे सघिजे। अदालत में बयान न पर दरख़्वास्तूं ॿुधाई वेंदियूं आहिनि। बयान भरिसां वारी इमारत पार्लियामेंट में वञी ॾिनो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन जो चवणु आहे त अदालतूं फ़ैसिला पसंद या नापसंद न पर कानून जे दायरे में रही कंदियूं आहिनि। आईनी अदालत क़ाइमु थियणु तमामु घणो ज़रूरी आहे। पार्लियामेंट मेंबरनि खे कानून साज़ीअ जा अख़्तियार आहिनि। आईन मां जमहूरी हुकूमत जे ख़ात्मे जी शिक ख़तमु कई वेंदी। जजनि खे खुलियल नमूने धमकियूं ॾियण सां अदालतूं ख़ामोश छो रहियूं आहिनि? बलोचिस्तान जे इलाइक़े नसीराबाद डिस्ट्रिक्ट जेल वेझो कैदियुनि खे खणी वेंदड़ पुलिस वैन ते हमले में 1 कैदीअ समेत 2 ॼणा मारिजी विया। 3 पुलिस एहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। मीरपुर ख़ास में अदालत खां मथ भरो क़त्ल केस। डॉक्टर शानवाज़ कुंभर जे क़त्ल केस में अॻु भराई, कफ़न दफ़न में रंडक विझण ऐं लाश स्थान जे केस में 18 जवाबदार 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। पनुआकिल जे कचे वारे इलाइक़े मां 2 नौजवान बाज़ियाब। पुलिस तरफ़ां मुकेश ऐं मुनीर नाले नौजवान खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। 60 मील भरिसां नौजवान नारी पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि फौत। ॻोठ जवान ॾाहिरीअ मां 17 वरहनि जी आयशा जो गोली लॻल लाश। पुलिस ऐं वारसनि तरफ़ां वाक़ियो आबखात करार। पनुआकिल भरिसां नौजवान बेदर्दीअ सां क़त्ल। हथियारबंदनि शहज़ाद महर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। PCB बाबर आज़म जी कप्तानी तां इस्तीफ़ा जी मंज़ूरी ॾेई छॾी। बाबर आज़म जी इस्तीफ़ा खां पोइ मोहम्मद रिज़वान वनडे टीम जी कप्तानी लाइ मज़बूत उम्मीदवार। PCB जो चवणु आहे त बाबर आज़म बैटिंग ते ध्यानु ॾियण लाइ कप्तानी तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। सिलेक्शन कमेटी मुस्तक़बिल जी हिकमत अमली नए कप्तान सां गॾिजी ठाहींदी।